بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. اليوم أحل لكم الطيبات وطعام الذين أوتوا الكتاب حل لكم وطعامكم حل لهم والمحصنات من المؤمنات والمحصنات من الذين أوتوا الكتاب من قبلكم إذا آتيتموهن أجورهن محصنين غير مسافحين ولا متخذي أخدان ومن يكفر بالإيمان فقد حبط عمله وهو في الآخرة من الخاسرين. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां घणा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जी हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में कुते ऐं बाज़ जे शिकार जे मुतालिक़ जवाज़ जो हुकुम बयानु फरमायो वियो हो, जंहिंजे लाइ कुझु शराइत बि बयानु कया विया हुआ त बाज़ ऐं कुतो तरबियत याफ़्ता हुजनि, तरबियत करण वारे मालिक जे एतिरे त कब्ज़े में कंट्रोल में हुजनि जो मालिक जे इशारे खां सवाइ शिकार जे पोयां न वञनि ऐं मालिक जेकॾहिं इशारो करे बि ऐं पोइ वरी वापसि मोटाए त मोटी बि अचनि ऐं वरी शिकार खे पंहिंजे लाइ पकिड़े ऐं खाई न विझनि बल्कि पकिड़े ऐं मालिक वटि खणी अचनि ऐं मालिक मोकिले त बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चई करे मोकिले। जहिड़ो शिकार करे खणी अचनि त ज़बह करणु बि लाज़िम आहे, पर जेकॾहिं मरी बि वियो तरबियत याफ़्ता कुते ऐं बाज़ जे चंबे सां चक पाइण सां त बि हलाल कयो वियो। गुज़िरियल आयतुनि में इहो बयानु हो। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि ऐं नसरानियुनि जे मुतालिक़ ॿ मसइला बयानु फरमाया आहिनि। उहे ॿ मसइला ही आहिनि त यहूदियुनि ऐं नसरानियुनि में अक़ीदतनि जेको मुस्लमाननि सां उन्हनि जो फ़र्क़ु आहे बनिस्बत ॿियनि मज़हबनि जो उहो थोरो आहे। यहूदी ऐं नसरानी अल्लाह ताला जी ज़ात खे मञींदा आहिनि, क़यामत खे मञींदा आहिनि ऐं आख़िरत खे हिसाब किताब खे मञनि था ऐं इन सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जी इबादत कनि था, अल्लाह खे वहदहू ला शरीक करे मञनि था। इन खां सवाइ जेके ॿिया मज़हबी तबिका मुशरिक मजूसी बुत परस्त इन्हनि में बिल्कुलु शिरक हो, उहे इस्लाम जे बिल्कुलु वेझो न आहिनि, परे आहिनि। त पोइ कुझु ॻाल्हियुनि में इस्लाम जे वेझो हुजण जी बुनियाद ते यहूदियुनि ऐं नसरानियुनि सां अल्लाह तबारक व तआला मुस्लमाननि खे तरग़ीब ॾींदे फरमायो त अल-यौम उहिल्ल लकुम अत-तय्यिबात, अॼु तव्हांजे लाइ पाक शयूं हलाल कयूं वियूं आहिनि ऐं व तआमुल लज़ीन ऊतुल किताब हिल्लुल लकुम, ऊतुल किताब जिन खे किताब ॾिनो वियो आहे, माना यहूदी ऐं नसरानी जिन खे तौरात ऐं इंजील मिलियो, मूसा अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम खे उन्हनि जा पोइ लॻा त पोइ यहूदी ऐं नसरानी उन्हनि जो ज़बह कयल जानवर तव्हां मुस्लमाननि जे लाइ हलाल आहे, तव्हांजो ज़बह कयल जानवर वरी उन्हनि जे लाइ हलाल आहे। उहो न त उसूल इहो आहे त ग़ैर मुस्लिम जेकॾहिं कंहिं जानवर खे ज़बह थो करे त उनजी पुठी हलाल कोन्हे, छो त उनखे हिकु त अल्लाह जी ज़ात ते यकीन कोन्हे, अल्लाह खे वहदहू ला शरीक करे नथो मञे ऐं ॿियो बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर शरीयत जो तरीक़ेकार जेको आहे उनखां वाक़ुफ़ु कोन्हे को ऐं क़यामत खे अल्लाह ताला जे वजूद खे मञे कोन थो। इन जे करे मुशरिक जी बुत परस्त जी
ऐं बिदतीअ जी अहिड़े क़िस्म जे माण्हुनि जी पुठी जेका आहे उहा हराम आहे। पर अहले किताब जिन खे यहूदी ऐं नसरानी क़ुर पाक सॼो उन्हनि जी पुठी मुस्लमाननि जे लाइ हलाल करार ॾिनी वई। फरमायो वतामुल लज़ीना ऊतुल किताब हिल्लुल लकुम वतामुकुम हिल्लुल लहुम, तव्हां को माना मुस्लमान को हलाल जानवर त हू खाई सघनि था, हू जेकॾहिं हलाल जानवर सीर ॾियनि त तव्हां बि खाई सघो था। हाणे उनजो ताम जो लफ़्ज़ मां उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, काफ़ी सारनि मुफ़स्सिरनि सहाबा किराम मां बि साबित आहे त ताम मां मुराद हिते ज़बह कयल जानवर आहे। पोइ वजह छा आहे त यहूदियुनि ऐं नसराननि जी पुठी मुस्लमाननि जे लाइ हलाल आहे? छा सबबु आहे? हालांकि आहिनि त उहे बि काफ़िर आहिनि। क़ुर पाक जे गुज़िरियल आयतुनि जे एतबार सां यहूदी ऐं नसरानी बि गैर मुस्लिम आहिनि, काफ़िर आहिनि, पर क्योंकि अक़ीदे जे एतबार सां इस्लाम जे वेझो वेझो अलाह ताला जे ज़ात खे मञनि था ऐं क़यामत क़बर हिसाब किताब खे मञनि था, इन एतबार सां इस्लाम जे वेझो वेझो हुजण जे करे पुठी हलाल करार ॾिनी वई। वल्मुहसनातु मिनल मुमिनात वल्मुहसनातु मिनल लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम। अल्लाह तबारक व तआला वाज़े लफ़्ज़नि में ऐलान कंदे फरमायो त मोमिन जेके अहले किताब जूं जेके औरतूं पाकदामन हुजनि, वल्मुहसनातु मिनल मुमिनात वल्मुहसनातु मिनल लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम। मुस्लमान जो निकाह बि मुस्लमान सां थींदो, मुस्लमान मर्द मुस्लमान औरत हुजे, मोमिन हुजे पाकदामन हुजे, मोमिन जो निकाह पोइ थींदो हुन सां। ऐं अल्लाह तबारक व तआला अॼोकनि आयत जे अल्फाज़नि में फरमायो त जेके पाकदामन यहूदियुनि ऐं नसरानियुनि जूं औरतूं आहिनि उन्हनि सां बि तव्हां मुस्लमाननि जो निकाह थी सघे थो। शर्त आहे त पाकदामन हुजनि। वल्मुहसनातु मिनल लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम, पाकदामन यहूदियुनि नसरानियुनि जी औरतुनि सां बि निकाह जाइज़ आहे, पर शर्त इहा आहे इज़ा आतयतुमूहुन्न उजूरहुन्न, तव्हां उनखे पंहिंजो हक़ मार बि ॾिनो हुजे। मुहसिनीन गैर मुसाफ़िहीन, तव्हां उनखे निकाह जे नियत सां पाण वटि क़ैद कयो था, माना पाण वटि रखो था। गैर मुसाफ़िहीन, शहवत पूरी करण जे इरादे सां न। वला मुत्तख़िज़ी अख़दान, अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं तव्हांजी नियत हुजे त पोइ तव्हांजो उन्हनि सां कंहिं बि क़िस्म जो तालुक़ु जाइज़ कोन्हे को। ऐं अलाह ताला त चिटा अल्फाज़ बयानु फरमाया, वला मुत्तख़िज़ी अख़दान, ख़ुफ़िया तौर ते तव्हांजो उन्हनि सां को तालुक़ु न हुजे। ख़ुफ़िया तालुक़ु हुजे या शहवत खे पूरे करण जो इरादो हुजे त पोइ बिल्कुलु नाजाइज़ ऐं हराम आहे, हूअं ई हराम आहे कहिड़ी बि औरत सां। पर यहूदियुनि ऐं नसरानियुनि जे औरतुनि खे जेके पाकदामन आहिनि, मुस्लमाननि खे इजाज़त थी मिले त उन्हनि सां निकाह करे सघो था। हाणे सवालु पैदा थियो त पोइ यहूदियुनि नसरानियुनि जे पाकदामन औरतुनि सां मुस्लमान खे निकाह करण जी जॾहिं इजाज़त मिली आहे, क़ुर पाक चवे थो त पोइ बसि बेधड़क थी करे उन्हनि सां निकाह कयूं, रिश्ता कयूं न यहूदियुनि नसरानियुनि सां। क़ुर जो चवे थो, उनजो जवाबु उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हीअ अल्फाज़ अल्लाह तबारक व तआला जेके बयानु फरमाया नी, तरग़ीब न आहे, हुकुम न आहे त ईअं वञी कयो। जे निमाज़ जो हुकुम आहे, रोज़े रखण जो हुकुम आहे, तिलावत इस्तिग़फ़ार तस्बीहात जो हुकुम आहे, गुनाह खां बचण जो हुकुम आहे, हर हालम करिणो आहे, अमल करिणो आहे। हाणे हीउ जेको हुकुम आहे तरग़ीबी तौर ते हुकुम न आहे त ईअं कयो वञे, बल्कि मजबूरीअ तौर ते आहे। त इलाइक़ो सॼो मुशरिकनि बुत परस्तनि मजूसियुनि जो आहे। हाणे तव्हांखे रिश्तो निकाह बि करिणो आहे, निकाह खां सवाइ बि इंसानु बेकार थो थिए या गुनाहनि में पवण जो वधीक ख़दशो आहे, निकाह जी ज़रूरत बि आहे। मुशरिकनि बुत परस्तनि मजूसियुनि जे माहौल में तव्हांखे ॿी का मुस्लमान पाकदामन औरत नथी मिले त पोइ यहूदियुनि नसरानियुनि जी पाकदामन औरतुनि सां बि निकाह करे सघो था। पर शर्त इहो आहे त तव्हांखे सिर्फ़ु शहवत जो इरादो न हुजे, शहवत पूरी करण जो ऐं ख़ुफ़िया तालुक़ु रखण जो बि तव्हांजो को हरू भरू शौक़ु न हुजे। हक़ मार बि ॾियो ऐं पूरो पूरो हुनखे हक़ बि ॾियो, उहा इजाज़त आहे। पर वक़्तु मजबूरी आहे, हुकुम न आहे। माना जेकर मुस्लमान औरतूं मिलनि थियूं निकाह में त हर भरू यहूदियुनि नसरानियुनि सां निकाह करण जी ज़रूरत कोन्हे। जिते कोन्हनि के मुस्लमान औरतूं
माहौल अहिड़नि माण्हुनि जो आहे मुशरिकनि बुत परस्तनि जो, त पोइ उते यहूद नसराणनि जी औरतुनि सां निकाह करण जी इजाज़त आहे। हाणे हिते उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, इहो त उन ज़माने जे माण्हुनि जो हाल हो जंहिं ज़माने में क़ुर पाक जूं हीअ आयतूं नाज़िल थियूं। त उन ज़माने में जेके यहूदी ऐं नसरानी आहे कुझु शरीफ़ आहे, कुझु अॼोके दौर में जेके यूरोप जा माण्हू आहिनि यहूदी नसरानी, इहे बिल्कुलु बिल्कुलु अलाह ताला जे तौहीद जा ई मुनकिर आहिनि, अलाह ताला जे वजूद जा मुनकिर आहिनि। चवनि था नऊज़ बिल्लाह अलाह ताला आहे ई कोन। अड़े भाई दुनिया कीअं थी हले बाक़ी? हा, अलाह ताला इब्तिदा में दुनिया खे ख़ल्क़ कयो, पोइ दुनिया खे ठाहींदे 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 बणाईंदे पैदा कंदे एॾी वॾी थी वई दुनिया जो नऊज़ बिल्लाह अलाह ताला जे कुदरत कब्ज़े कंट्रोल खां घणी थी वई, घणी थी वई। हाणे दुनिया पाण पई थी हले, नऊज़ बिल्लाह अलाह ताला जो दीन हाणे कोन्हे। पोइ उथंदे खां ई हिन शइ जा क़ाइल आहिनि त अलाह ताला जो वजूद कोन्हे, ऐं बिल्कुलु कंहिं बि तरह सां मज़हब जा क़ाइल न आहिनि। तका पाबंदी आहे, अलाह ताला जी तरफ़ खां को हुकुम आहे, आसमानी किताब आहे। भलाकी हू त ईसा मूसा अलैहिस्सलाम खे पैगम्बर बि कोन मञींदा आहिनि, हालांकि यहूदी त हुनजा पोइ लॻनि, उहे त मञनि, पर अॼोके दौर जा जेके यूरोप जा यहूदी आहिनि उहे मूसा अलैहिस्सलाम खे पैगम्बर बि कोन था मञनि। इहे दहिरे क़िस्म जा इंसान आहिनि। अॼोके दौर जे यूरोप जे यहूदियुनि ऐं नसराननि सां निकाह कंहिं बि क़िस्म जो हलाल कोन्हे। भलाकी हज़रत उमर रज़ी अलाह ताला जे दौर में त जेके रिश्ता कुझु थिया हुआ मुस्लमाननि जा यहूदियुनि नसराननि सां, पोइ उन वक़्तु उन्हनि जो नुक़सानु नज़र आयो। छो त कॾहिं कॾहिं मर्द औरत जे चाहत मची करे सभु कुझु पंहिंजो लुटाए छॾींदो आहे। केतिरनि ई माण्हुनि दीन ईमान पंहिंजो अकुलु विञाए छॾियो। हालांकि हुजणु त ईअं घुरिजंदो आहे जीअं क़ुर पाक में फरमाए अर्रिजालु क़व्वामून अलन निसा, मर्द हाकिम हूंदो आहे, मर्द मज़बूत हूंदो आहे, मर्द औरत खे तरबियत करे 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 मुशरिकाणी औरत खे मुस्लमान करे सघे थो, ऐं बिदतीअ खे सही राह ते आणे सघे थो, मजूसीअ खे सिधो करे सघे थो। अहिड़े किताब यहूदी नसरानी जी औरत आहे जेकॾहिं त उनखे मुस्लमान बणाए सघे थो, छो त इस्लाम जे वेझो वेझो त अॻई उन्हनि जो अक़ीदो आहे, बहितर तरग़ीब ॾींदो अथव, सुधरी वेंदियूं। पर जिते मर्द खे इहो एतिरी हिमत ऐं पावर ताक़त पाण में न हुजे तरग़ीब तालीम जो, जिते सम्झे थो त भाउ मां सादो माण्हू ऐं उहो पढ़ियल आहे, मूंखां वधीक मूंखे न पढ़ाए वञे, उते उन मर्द खे अहिड़ी औरत सां निकाह करण जी इजाज़त न आहे। ऐं अहिड़े माहौल में जिते औरतूं यहूदी नसराणियुनि जूं ताक़तवर हुजनि, तालीम याफ़्ता हुजनि ऐं मुस्लमान साजड़ा हुजनि, जिते यकीन हुजे त मुस्लमाननि जे छोकिरनि खे जेकॾहिं उते पढ़ाइबो यहूदी नसराणियुनि जे छोकिरनि सां, त असांजा छोकिरा यहूदी थी वेंदा, नसरानी थींदा, हू मुस्लमान कोन थींदियूं, उते निकाह न कराइबो। त माना मालूम थियो त वक़्त वक़्त जो तक़ाज़ो आहे। इन जे करे ई त क़ुर पाक जे अल्फाज़नि में जेको हुकुम बयानु थियो वियो आहे, इहो तरग़ीबी तौर ते न आहे, पर के तशरीही तौर ते आहे। त मजबूरीअ में ईअं कयो, हुकुम ज़बरदस्ती न आहे त तव्हांखे हर हाल में हुनजे मथां अमल करिणो आहे, ईअं कोन्हे। पोइ अहिड़ी तरह सां अलाह तबारक व तआला त वाज़े कंदे फरमायो वमन यकफुर बिल ईमान, यहूदियुनि ऐं नसराननि मां बि जेको न ईमान जो इनकार कंदो, ईमान इस्लाम खे तस्लीम ई न कंदो, त ईमान आहे ई कोन, फ़क़द हबित अमलुहु, अलाह से फरमाए त उन जा अमल चटजी वेंदा, वहुव फिल आख़िरति मिनल ख़ासिरीन, आख़िरत में उहो बिल्कुलु नुक़सान वारो हूंदो, खसारे वारो, के बि अमल हुन जा साबित न रहंदा, सभु खसारे में पइजी वेंदा, सभु टुटी वेंदा, नाकाम थी वेंदा। हाणे हिन आयत जे अंदरि ॿ मसइला बयानु थिया। हिकु त यहूदियुनि ऐं नसरानियुनि जो ज़बह कयल जानवर मुस्लमाननि जे लाइ हलाल, मुस्लमाननि जो ज़बह कयल जानवर वरी हुननि जे लाइ हलाल, हिकु मसइलो इहो। ॿियो मसइलो ही त यहूदियुनि ऐं नसरानियुनि जे पाक दामन औरतुनि सां मुस्लमान निकाह करे सघनि था। ॿियो पासो न आहे त यहूदी ऐं नसरानी मुस्लमाननि जे मोमिन औरतुनि सां बि निकाह करे सघनि, इहो कोन्हे। जीअं हुते मुस्लमाननि जो ज़बह कयल जानवर हुननि जे लाइ हलाल, हुननि जो जानवर ज़बह कयल असांजे लाइ हलाल, ऐं वरी हिते निकाह में उन्हनि जूं औरतूं यहूदी नसरानी जूं मुस्लमाननि जे लाइ हलाल, मुस्लमाननि जूं औरतूं उन्हनि खे ॾियण जी इजाज़त कान्हे का, छो त औरत कमज़ोर ज़ात आहे। मुस्लमान छोकिरी जेकॾहिं यहूदियुनि खे नसरानी खे पढ़ाए ॾिबी त देरी कान थींदी, पाण यहूदी ऐं नसरानी थी वेंदी, मर्द खे सुधारे कोन सघंदी। ईअं हुयो अॻ में, भलाकी हाणे त ईअं थी वियो आहे, अजीब माहौल आहे। केतिरनि जॻहियुनि ते मर्द शौक़ सां निकाह कनि था, त भले बिदती आहे, भले राफ़िज़ी आहे, भले केर बि आहे, उन सां निकाह कबो, असां हुनखे फेराए सिधो करे ईंदासीं, छा थींदो।
पर ख़बर तॾहिं थी पई जॾहिं हे बोड़ो थो थी वञे। माना अॼोके दौर में औरत खे तरजीह आहे कानून में, सरकारी उसूलनि में, ॻाल्हियुनि में ऐं कोर्टुनि में, तमामु तर मामलात में औरतुनि खे तरजीह ॾिनी वई आहे। इन जे करे औरत खे ताक़तवर बनाइण जी कोशिशि कई वई आहे, मर्द खे कमज़ोर बनाइण जी कोशिशि कई वई आहे। अहिड़े माहौल में जेकॾहिं मर्द चवे थो त मां हिते निकाह कंदुसि ऐं पोइ इहा औरत मां पंहिंजे कब्ज़े में आणे वेंदुसि, त कब्ज़े में आणे वञे हिन जे मर्ज़ीअ ते उहा हली सघे थी, पर हिन जे मर्ज़ीअ ते दीन ईमान नथी क़बूल करे। मर्द जो पंहिंजो क़िबलो दुरुस्त नथो करे सघे, उहो विञाए थो वञे। त अहिड़े माहौल में अॼोके दौर में वॾो एहतियात कजे, मुस्लमान घराणे मां निकाह करे बसि। छो त काफ़ी सारनि तजुर्बनि सां, मुशाहिदात सां इहा ॻाल्हि साबित थी आहे त छोकिरा जेके आहिनि उहे ख़राब था थी वञनि, छोकिरियूं उन्हनि ते ग़ालिब थी थियूं वञनि। हा, किथे किथे ईअं बि आहे, किथे किथे ईअं बि आहे त कंहिं घराणे मां का छोकिरी पाणिजी वई, पोइ उहा वञी करे मुस्लमान थी हुजे। थोरा इहे मिसाल बि आहिनि, पर अक्सरियत छोकिरा जेके आहिनि न उहे असांजा दीन खां गाफ़िल हुजण जे करे, दीन खां चङी तरह मालूमात न हुजण जे करे बेदीन थी था वञनि बसि, औरतुनि जे चकर में अची करे। हाणे ॿ मसाला बयानु थिया, उन्हनि जे लाइ शराइत बयानु कया विया। यहूदनि ऐं नसराननि जो ज़बह कयल जानवर मुस्लमाननि जे लाइ जेको हलाल आहे, उन जे लाइ काफ़ी सारा शर्त आहिनि। ईअं बि कोन्हे त यहूदी जेकॾहिं कुते खे हलाल कनि त मुस्लमाननि जे लाइ उहो हलाल थी वञे। जेको जानवर मुस्लमाननि जे लाइ हलाल हुजे उनखे उहो ज़बह कनि त पोइ हलाल आहे। बाक़ी ईअं जेकॾहिं मुशरिक असांजे ॾाढो कुकड़ खे या बकरीअ खे, रिढ में खे जेकॾहिं ज़बह कंदो मुशरिक माण्हू, त उनजो ज़बह कयल हराम आहे। छो त उहो अलाह ताला जे ज़ात खे वहदहू ला शरीक करे मञे ई कोन थो। शर्त इहा आहे त यहूदी नसरानी बि अहिड़े जानवर खे कोन जेको जानवर पहिरियां ई मुस्लमाननि जे लाइ हलाल हुजे, पोइ हू ज़बह कनि त मुस्लमाननि जे लाइ बि हुनजी कुटी हलाल थी पवंदी। ॿियो शर्त इहा आहे त बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर हू बि चवनि, जेकॾहिं नथा चवनि त इहो शर्त मुस्लमाननि जे लाइ बि आहे। मुस्लमान जेकॾहिं जानवर खे ज़बह करणु वक़्तु बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर नथो चवे त उहो बि हलाल कोन्हे को। त पोइ यहूदी जॾहिं ज़बह कंदा त उहे बि बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर जो नालो चवंदा। ऐं टियों शर्त इहा त इहो यहूदी ऐं नसरानी जेको कोहे थो न, भले बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर बि करे, इहो मुस्लमाननि खां फिरी मुर्तद थी यहूदी नसरानी न थियो हुजे, इब्तिदा खां ई मुस्लमान हुजे। जेको इस्लाम तां फिरी यहूदी थियो आहे या नसरानी थियो आहे, मुर्तद थियो आहे, मुर्तद जा अहकाम ई ॿिया आहिनि। मुर्तद बसि वाजिबुल क़त्ल आहे, इस्लाम खे जेको छॾे वञो क़त्ल करे छॾिबो, छोकी इस्लामी हुकूमत कोन्हे, इस्लामी माहौल कोन्हे। त इन्हनि ॻाल्हियुनि खे तरजीह बुनियाद ते चवण सां माण्हू मुजरिम थो थी पवे। बाक़ी न त मुर्तद जा मसाइला ॿिया आहिनि ऐं यहूदी नसरानियुनि जा मसाइला ॿिया आहिनि। त जेको इस्लाम तां फिरी मुर्तद थियो हुजे, पोइ वरी यहूदी नसरानी थियो आहे, हाणे उहो जेकॾहिं को जानवर कोहे थो त उनजी कुटी हलाल कोन्हे, छो त हीउ मुर्तद आहे। मुर्तद जी कुटी हलाल कोन्हे, मुर्तद जे मसइलनि में वॾो फ़र्क़ु आहे। त इहे काफ़ी सारियूं बुनियादी शयूं आहिनि जेके यहूदियुनि ऐं नसरानियुनि जूं मुस्लमाननि सां अक़ीदतनि थोरी वेझड़ाई आहे, इस्लाम जी वेझड़ाई हुजण जे करे अलाह तबारक व तआला इहे ॿ मसइला मुस्लमान खे हलाल करे ॾिना। बाक़ी ॿियनि मसइलनि खे वरी पंहिंजे पंहिंजे वक़्त ते बयानु कयो वेंदो। अलाह तबारक व तआला खां दुआ आहे ॿुधण सां गॾु अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना